सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो पई करे। कासिम पोर्ट अथॉरिटी सिंध जी ज़मीन ते क़ाबिज़ आहे। पेटनि ते बि कब्ज़े जी कोशिश कई वई। कंहिंखे बि सिंध जी ज़मीन ते कब्ज़े जी इजाज़त न ॾींदासीं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वाहब चयो त सिंध हुकूमत खे कराची में कमु करणु न पियो ॾिनो वञे। कुझु माण्हू न पाण कमु कनि था, न वरी ॿियनि खे कमु करणु ॾियनि था। वफ़ाक़ी हुकूमत कराची लाइ कुझु बि नाहे कयो। कासिम पोर्ट अथॉरिटी सिंध जे 769 एकड़ ज़मीन ते क़ाबिज़ आहे। जेकॾहिं सिंध जे हदुनि में मुदाख़लत कई वेंदी त सिंध पुलिस हरकत में ईंदी। हुन जो त मुख़ालिफ़ शफ़ाफ़ियत ते यकीन नथा रखनि। ही पंहिंजे सियासी कारकुननि सां बि मुख़लिस न आहिनि। ज़मीन ख़रीद करण लाइ नोटनि जो इस्तेमालु कयो वियो। वीडियो साम्हूं अची चुकी आहे। मुर्तज़ा वाहब वधीक चयो त सिंध हुकूमत अरबन फॉरेस्ट मंसूबो शुरू करे रही आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत मंसूबो शुरू कयो पियो वञे। प्रोजेक्ट लाइ 20 एकड़ ज़मीन तलाश कई आहे। अॼु 3 एकड़नि ते ॿूटा पोखिया विया आहिनि। हिन वक़्तु 1 लख ॿूटा नर्सरी में पयल आहिनि। माज़ी में सिंध जे सामूंडी पटी खे नज़रअंदाज़ कयो वियो।